बिरास टीम ख़बर ॾींदा हलो त बिरास टीम इंटरनेशनल समाजी तंज़ीम हलाल अहमद जे टीम चेयरमैन हलाल अहमद पाकिस्तान सरदार शाहिद अहमद खान लेगारी जे हिदायतुनि ते टीम जे मेंबरनि ज़ुल्फ़कार अहमद मोहम्मद ताहिर उर्फ़ सॼण कलोड़ो बेरिया तालुके जे ॻोठनि पनियल मेमून ऐं ॿियनि ॻोठनि में इंटरनेशनल फाइव रेड क्रास पारां डिप्टी कमिश्नर नौशर फिरोज़ जी निशानदेही कयल बरसात मुतासिर ॻोठनि जो दौरो करे बरसात मुतासिरीन ॻोठाणनि जा ॾुख सूर ॿुधी खेनि भरपूर मदद करण जो यकीन ॾियारींदे 250 खां मथे बरसात मुतासिर ॻोठाणनि में फूड सपोर्ट जा टोकन तक़सीम कया जिन खे तमाम जल्द इंटरनेशनल फाइव रेड क्रास हलाल अहमद पारां मुफ़्त खुराक जा कटा फराम करे खेनि मदद कई वेंदी। उन मौके ते टीम अॻुवाण ज़ुल्फ़कार अहमद ॿुधायो त हलाल अहमद पारां मुल्क अंदर सिंध सूबे ऐं ज़िले नौशरो फिरोज़ में सख़्त बरसात मुतासिरनि जे पहिरें ॾींहं खां मदद कई पई वञे, खेनि अकेलो न छॾियो वेंदो। अस्सलाम वालेकुम, दिस इज फरजाना बाहर। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन करे ई कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करिणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।